अस्सलामुअलैकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडी ऐं शमन अली मीराली जूं कुझु यादूं ॿुधाईंदासीं। दोस्तों ही ॿई जेके आहिनि वॾा फ़नकार आहिनि, तमामु अज़ीम फ़नकार आहिनि। उस्ताद जलाल चांडी हिकिड़ो अमर रागी हो, पंहिंजे वक़्त जो माना अमर रागी हो ऐं अॼु ताईं हले पियो, आवाम जे दिलनि ते राज करे पियो। केॾी देर करे उथ यार वचूं, केॾी देर करे उथ यार वचूं, नथा सार न हो को मौज बचूं, केॾी देर करे। ऐं शमन अली मीराली जेको आहे उहो वॾे पाए जो फ़नकार आहे, वॾो कलाकार आहे, जंहिंखे आवाम चाहे थी, आवाम ॿुधे थी, दिलनि में जायूं ॾिए थी। दोस्तों जॾहिं शमन अली मीराली जेके ॾुख वारा कलाम जॾहिं चवंदो त माण्हुनि जा ॻोढ़ा लड़ी ईंदा अखियुनि मां ऐं बेचैन थी वेंदा, परेशान थी वेंदा ऐं माना मायूस थी वेंदा ऐं ग़मगीन थी वेंदा। त एतिरो कलाम में दर्द हूंदो। मूंखे महबूब घुराए जो खुदा जे वास्ते यारो, मूंखे महबूब घुराए जो खुदा जे वास्ते यारो। ऐं जॾहिं उस्ताद जलाल चांडियो माना कलाम जॾहिं चवंदो त आवाम में माना हिकिड़ी हलचल जी मची वेंदी। ॾुख वारा कलाम जेके हूंदा, आवाम जेका हूंदी माना अखियुनि मां ॻोढ़ा माना पंहिंजा रोकी न सघंदी। उस्ताद जलाल चांडी जॾहिं कलाम चवंदो त उस्ताद जलाल चांडी जे कलाम में जेको आहे दर्द माना एॾो भरियल हूंदो जो आवाम जे दिलनि ते माना वञी असरु कंदो ऐं आवाम खे ईअं लॻंदो त माना इहा जेका ॻाल्हि उस्ताद जलाल चांडी करे रहियो आहे इहा असांजे दिलि जी ॻाल्हि आहे, असांजी दिलि जी नुमाइंदगी करे रहियो आहे, असांजी दिलि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उस्ताद जलाल चांडी करे रहियो आहे। ओ उदासी रूह तो आहे मूंखे महबूब सारे थो, उदासी रूह तो आहे मूंखे महबूब सारे थो। इहे जेके रागी हुआ इन्हनि पंहिंजे माना वक़्त में जेको आहे तमामु घणो जेको आवाम जे दिलनि ते राज कयो ऐं अॼु ताईं बि करे रहिया आहिनि। हाणे हिन जो कारण इहो हो जो हिननि महिनत कई, पंहिंजे राग ते, पंहिंजे कला ते, पंहिंजे फ़न ते महिनत कई, सुर सिखिया, राग सिखियो ऐं हुनजो नतीजो इहो थियो जो इन्हनि आवाम जे दिलनि लाइ हमेशह पंहिंजे लाइ माना जाइ हिकिड़ी ठाहे छॾी त हुन जाइ ते वरी ॿियो केरु फ़नकार अची नथो सघे, ॿियो केरु जेको आहे कलाकार हुन जाइ ते माना फिट ई नथो थी सघे। हाणे जेके शमन अली मीराली जे ॿुधण वारा फ़नकार जेके माण्हू उहे ॿियनि खे ॿुधनि ई कोन था। ऐं जेके उस्ताद जलाल चांडी जा चाहींदड़ जेके आहिनि, उस्ताद जलाल चांडी खे माना मोहबत ॾींदड़ जेके उस्ताद जलाल चांडी सां अक़ीदत रखंदड़, उहे माना ॿियनि फ़नकारनि खे ॿुधनि ई कोन, ॿुधंदा बि पर अहिड़े चाह सां न ॿुधंदा जेको उस्ताद जलाल चांडी खे ॿुधंदा। छो जो उस्ताद जलाल चांडी जी ॻाल्हि ई ॿी हुई, उस्ताद जलाल चांडी हिकिड़ी शइ ॿी हो, अनमोल हो। छो जो शमन अली मीराली ख़ुशी जा कलाम ॻाईंदो त आवाम जेका हुई झूमजी वेंदी हुई, आवाम जेका हुई मस्तु थी वेंदी हुई ऐं हुनजा दिलि ठरी पवंदा, दिलि बाग बहार थी पवंदा ऐं ख़ुशी मां माना मापींदा कोन हुआ। एॾो कलाम माना हुनखे पसंदि ईंदो ऐं हुनजी दिलनि में घर करे वेंदो
ऐं बार बार उहो कलाम पिया ॿुधंदा, बार बार उहो कलाम पिया ॿुधंदा, माना एॾो हुनखे पसंदि कंदा हुआ। शोर 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 शहर में आ शोर, शोर 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 शहर में आ शोर, हिकिड़ो सुहिणो सभिनि जी ठुरे दिल वियो है। ऐं उस्ताद जलाल चंद जो जॾहिं पंहिंजो राग माना जेको ख़ुशी वारा अहिड़ा राग ॻाईंदो त उस्ताद जलाल चंद जी वरी हिकु ख़ासियत हुई जो अॻु में पंहिंजी गुफ़्तगू ॿुधाईंदो, माना पंहिंजा ॿोल ॿुधाईंदो, पंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो ऐं सॼी हुनखे माना जेको आहे हुनजो माना सम्झो तर्जुमो कंदो सोली सिंधी में, सॼो हुनजो मफ़हूम ॿुधाईंदो। खबर ॿुधो उस्ताद फिरोज़ गुल, आशिक़ वीचारो मजबूर थियो जॾहिं महबूब खां जुदा थियो, फाटल कपिड़ा ऐं मेरा कपिड़ा पायो पियो, उते त माण्हू चवनि पिया ही चरियो थी पियो आहे। पोइ वरी ॻाइणु शुरू कंदो त इहो इन करे बि कंदो जो जेके हुनजे ॿुधण वारा जेके झर झंग वारा जेके ॿहिराड़ी जा माण्हू अक्सर अनपढ़ियल माण्हू जेके हूंदा पर हुननि जा दिलि जेके हूंदा पढ़ियल लिखियल हूंदा, दिलि जूं ॻाल्हियूं सम्झंदा हुआ। ऐं उस्ताद जलाल चंद जेको उन्हनि खे माना मफ़हूम अहिड़े तरीक़े सां सम्झाईंदो सोली सिंधी में पेराइते तरीक़े सां जो हू सम्झी वेंदा ऐं पोइ ख़ुशी मां पिया झूमंदा हुआ, नचंदा हुआ, कुॾंदा हुआ, त बाबा उस्ताद जलाल चंद बसि दिलि ठारे छॾियो, अॼु बसि दिलि बाग बार थी वियो मुंहिंजो, बसि उस्ताद जलाल चंद जो हीउ कलाम ॿुधियोसीं त बसि दिलि ठरी वियो। दुनिया चरियो चवे, दुनिया चरियो चवे, चइजो दुनिया जो मूंखे चरियो चए थी त मां चरियो न आहियां पर मुंहिंजी सरे नथी, ओ कौन वयाम पागल है कौन वयाम पागल, सोहना नथी सरे, दिल पर नथी सरे। दोस्तों ख़ुशी हुजे, ग़मी हुजे, काज हुजे, लाॾा हुजनि, शादियूं हुजनि, मुरादियूं हुजनि, माना हर फंक्शन में, हर महफ़िल में, हर काज में, हर इंसान जी जेका कैफ़ियत हूंदी आहे हर जाइ ते माना हर दौर में उस्ताद जलाल चंद खे ॿुधियो वियो। उन्हनि रागिन मां आहे जिन रागिन जेको आहे पहिरियां शुरू में त खड़ताल चपड़ी ते माना पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो, पर पोइ वक़्त सां गॾु जेको आहे नए दौर जी माना जेको जदीद जेको म्यूज़िक आहे उनखे बि अपनायो ऐं जदीद सां माना ॻाइणु शुरू कयो ऐं अवाम हुनजो जेको इहो रंग बि तमामु घणो पसंदि कयो ऐं अॼु ताईं पसंदि करे रही आहे। शमन अली मीराली खे माना मोहबतूं ॾेई रहियो आहे, माना सिंध जी नुमाइंदगी करे थो, जिते वञे थो त माना सिंध जी नुमाइंदगी करे थो ऐं इंटरव्यू जिते थियनि था त पोइ हुते बि सिंध जी ॻाल्हि थो करे। उस्ताद जलाल चंद जो त माना सिंध जी हिकिड़ी शनाख़्त हुई, उस्ताद जलाल चंद खां सवाइ माना सिंध जी शनाख़्त जेका आहे अणपूरी आहे। लोक फ़न हुजे, लोक कलाकारी हुजे, लोक राग हुजे, माना उस्ताद जलाल चंद हिकिड़ो लोक विरसो, हिकिड़ो इदारो, हिकिड़ो इंस्टीट्यूशन हो माना फ़न जो, जंहिंखे हमेशह माण्हू यादि कंदा ऐं हमेशह हुनखे दिलि में जाइ ॾींदा। छाजे लाइ तुंहिंजे मुंहं ते रंग ही मलालवा, छाजे लाइ तुंहिंजे मुंहं ते रंग ही मलालवा, हुकुम कर महागुरवाया जहिड़ो मुंहिंजो हालवा। दोस्तों मां सम्झा थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्त।